एक आतिश परस्त बुखारा में एक मजूसी रहंदो हुयो। एक दफ़े रमज़ान शरीफ़ में वो पंहिंजे पुट सां गॾु मुसलमाननि जे बाज़ार मां गुज़री रहियो। उन जे पुट मानी जो टुकुर या का शइ सरेआम खाइणु शुरू कई। मजूसी जॾहिं ही ॾिठो त पंहिंजे पुट खे हिकु चमाट वहाए कढी ऐं ॾाढियां छिड़ब ॾेई चयो, तोखे रमज़ान मुबारक जे महीने में मुसलमाननि जी बाज़ार में खाईंदे शर्म नथो अचे? छोकिरे जवाबु ॾिनो, बाबा अव्हां बि त रमज़ान शरीफ़ में खाईंदा आहियो। वालिद चयो, मां लिकी पंहिंजे घर में खाईंदो आहियां, मुसलमाननि जे साम्हूं न आहियां खाईंदो ऐं हिन मुबारक महीने जी बेहुरमती न आहियां कंदो। कुझु अरसे खां बाद उन शख़्स जो इंतकाल थी वियो। कंहिं माण्हू हुनखे ख्वाब में ॾिठो ऐं हुनखे जन्नत में टहलंदे घुमंदे फिरंदे ॾिठो त हुनखे ॾाढो ताजुब थियो ऐं पुछियईं त तूं हुएं मजूसी, काफ़र हुएं ऐं जन्नत में कीअं अची वएं? चवणु लॻो, वाक़ई मां मजूसी हुयुसि, पर जॾहिं मौत जो वक़्तु क़रीब आयो त अल्लाह ताला रमज़ान जे एहतराम जी बरकत सां मूंखे ईमान जी दौलत सां मालामाल कयो ऐं मूं कलमो पढ़ी ईमान आंदो ऐं मरण खां बाद जन्नत में मूंखे जाइ मिली वई। अल्लाह साईं ॾिसो, अदब इहा शइ आहे। रमज़ान शरीफ़ जे अदब करण वारे सॼी ज़िंदगी काफ़र रहियो ऐं अल्लाह जी रहमत जोश में आई, उन रमज़ान शरीफ़ जो अदब कयो त उन माण्हू खे ईमान बि मिली वियो ऐं जन्नत बि मिली वई। ऐं असां तरावी में मस्जिद में वेंदासीं, कचहरी करे निमाज़ पढ़ी या वरी वेही रहंदासीं, तरावी हलंदी त कचहरी कंदासीं, शोर कंदासीं। असांजो इहो हाल आहे। या तरावी हलंदी त भरिसां पियो शोर हलंदो, गोड़ कंदासीं। त असां पाण पंहिंजे मस्जिदनि जो एहतराम कयूं, असांखे करणु खपे तरावी जो, निमाज़िन जो। ऐं अल्लाह साईं ॾिसो न, हिकु आतिश परस्त खे उन जे ईमान जी दौलत सां, उन जे अदब जे करे अल्लाह साईं महिरबानी फ़रमाई। ऐं असां त मुस्लमान हुजण जे बावजूद बि पाण मुस्लमान आहियूं, बिल्कुलु एतिराम न आहियूं कंदा ऐं रोज़ो त नथा रखनि, पाण त निमाज़ नथा पढ़नि, पाण त जेको आहे तरावी नथा पढ़नि, पर ॿियनि जे मथां तंज़ ऐं चोरी, हिकु सीनाज़ोरी जो रोज़ेदार जे साम्हूं सिगरेट बि पीअंदा, पान बि चॿाड़ींदा, एसि ताईं जो कुझु त एतिरा त बेहया ऐं बेशरम बि आहिनि जो सरेआम पाणी बि पींदा, बेख़ौफ़ ऐं बेपरवाह खाधो बि खाईंदा ऐं उनजो शर्म न कंदा। फ़िक़ाए कराम रहमहुल्लाह फरमाइनि था त जेको शख़्स रमज़ान मुबारक में बग़ैर कंहिं मजबूरी जे अलल ऐलान ॼाणी वाणी खाए पीए ऐं उनखे इस्लाम जे बादशाह जी तरफ़ खां माना उहो वॾो गुनहगार आहे। ऐं गौर करियो त जॾहिं रोज़ाखोरनि जे दुनिया में ई एतिरे क़दुरु सख़्तु सज़ा तजवीज़ कई वई आहे त आख़िरत जी सज़ा केतिरी क़दुरु हौलनाक ऐं तबाह कोन हूंदी। होश में अचो, हिन दुनिया में केतिरे ताईं रहंदो? हर कंहिंखे मरणो आहे, अल्लाह तबारक व ताला जे अॻियां पेश थियणो आहे। ऐं मज़ाक़ूं, मश्करियूं, शोर, मस्जिद जे अंदरि ज़ोर ज़ोर सां खिलणु, ॼण त माण्हू कंहिं अहिड़ी जाइ ते आहिनि जो बसि उन्हनि खे खिलणो ऐं ख़ुशि थियणो आहे। मस्जिद में अचे त माण्हू अदब ऐं एहतराम सां अचे ऐं अदब एहतराम सां निमाज़ पढ़े, ॿियनि निमाज़िन जो ख़्यालु करे। वुज़ू खाने में अची त माण्हू कचहरियूं शुरू करे ॾींदा आहिनि, ॼण वॾा विछड़ियल मिलिया आहिनि। न, बिल्कुलु न वुज़ू खाने में शोर कयो, न मस्जिद जे अंदरि शोर कयो, अदब ऐं एहतराम कयो।